अस्सलामुअलैकुम दोस्तों, प्यार जा दुश्मन जाथे भी ॾिसजनि उते उन्हनि खे मारियो वञे। दोस्तों प्यार जा दुश्मन जाथे न ॾिसजनि उते हली जलाल चांडे जो तमाम बेहतरीन पुराणो कलाम आहे। जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे इश्किया कलाम खोड़ सारा पंहिंजी ज़िंदगीअ में ॻाया ऐं जलाल चांडे खे धक लॻल हुई, इश्क जी चोट लॻल हुई। तॾहिं जलाल चांडियो सिंध जो भलो ऐं वॾो फ़नकार बणियो। ऐं जलाल चांडे जो हे जेको कलाम आहे, प्यार जा वेरी जिथे बि ॾिसजनि उते उन्हनि खां पासो कजे या मारियो वञे, ईअं चइजे। दोस्तों हुकूमत बाजी हलायूं पाण कदों न दे कंहिंजी वो कान हलिया। इन कलाम जा इहे बोल आहिनि जेको तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त तव्हांखे वीडियो पसंदि बि ईंदो, कलाम बि तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं हिन कलाम खे तव्हां ॿुधी करे जे अगरि कलाम तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक ऐं शेयर बि कजो ऐं सुठा कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾिजो। तव्हां कलाम ॿुधो दोस्तो, तमामु भलो ऐं बहितरीनु कलाम आहे जलाल चांडे जो। ऐं जलाल चांडियो सिंध जे तारीख़ जो वॾो फ़नकार आहे।